अस्सलामुअलैकुम मुझा महबूब सिंध वासियो अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी स्टोरी व्लॉग। अॼु जी कहाणी आहे, किस्सो आहे पीर फरीद रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो वली बरगुज़ीदा बानो। उन जो हिकिड़ो नंढड़ो किस्सो खणी आयो आहियां। हिन धरतीअ ते संदसि खोड़ सारा किस्सा मौजूदु आहिनि, पर हीउ नंढड़ो हिकिड़ो मुख़्तसिर किस्सो आहे त हिकु भेरे पाण संदसि मकतब में वेठा हुआ पीर फरीद रहमतुल्लाह अलैह, त इंडिया जो हिकिड़ो वॾो आलिम संदसि ख़िदमत में हाज़िर थियो। सलाम दुआ खां पोइ कचहरी थी। कचहरी कंदे कंदे मौलाना साहब पीर फरीद रहमतुल्लाह अलैह खे फरमायो, साईं अवां दीन इस्लाम जे हवाले सां अवां मूंखां को सवाल वग़ैरह पुछी था सघो। अवां बि अल्लाह जा बरगुज़ीदा बाना आहियो, वलीउल्लाह आहियो, पर थी सघे थो अवां खे एतिरी ॼाण न हुजे। पीर फरीद रहमतुल्लाह अलैह जिन मौलाना साहब खे चयो, मूंखे बसि हिकिड़ो नंढड़ो सवाल आहे, उन जो जवाबु ॾियो। त मौलाना साहब फरमायो, साईं पुछो। पीर फरीद रहमतुल्लाह अलैह मौलाना साहब खे फरमायो त मौलाना साहब दीन इस्लाम जा घणा रुकन आहिनि। तंहिं ते मौलाना साहब फ़ख़ुरु कंदे चयो, साईं इहो कहिड़ो ॿारनि वारो सुवालु कयो अथव, इहो त नंढड़े ॿार खे बि ख़बर आहे। को अहम सवाल कयो, को अहिड़ो नुक़्तो नज़र हुजे दीन इस्लाम जे हवाले सां। बाक़ी हाणे इन सवाल जी त हर कंहिंखे ख़बर आहे। त हिते पीर फरीद रहमतुल्लाह अलैह थोरो ख़ामोश थी वियो। थोरी देरि तरसी हिन खां वरी पुछाई कयईं त साईं मूंखे हिकिड़े नंढड़े सवाल जो जवाबु ॾियो त दीन जा घणा रुकन आहिनि, दीन इस्लाम जा। त हिते मौलाना माना थोरो कावड़ बि महसूसु कई, यार पीर फरीद रहमतुल्लाह अलैह खे छा थी वियो आहे, कहिड़ो सुवाल थो करे, हीअ त हाणे ॿारनि वारा सुवाल वते मूंखे कंदो। त चई, साईं पीर फरीद खे मौलाना वराणियो, चे अल्लाह जा वली अव्हांखे ख़बर आहे दीन इस्लाम जा 5 रुकन आहिनि, रोज़ो, निमाज़, कलमो, ज़कात, हज, ॿियो छा आहे। हाणे इहो नंढड़ो सवाल, इहो कुझु सवाल आहे। पीर फरीद रहमतुल्लाह अलैह थोरो ख़ामोश थियो ऐं पंहिंजे ॿारनि खे वरी नेसर दर्स ॾिनई। दर्स ॾेई ऐं इनखे मौलाना साहब खे मुखातिब थियो, मौलाना साहब तव्हां चओ था त दीन जा 5 रुकन आहिनि, पर मूं दुनिया जे वॾे वॾे आलमनि, बुज़ुर्गनि, वलीउल्लाह जेके अल्लाह जा बरगुज़ीदा बाना आहिनि, उन्हनि खां मूं ॿुधो आहे त दीन इस्लाम जा 6 रुकन आहिनि, तव्हां था चओ 5 रुकन आहिनि। न न, पोइ मौलाना साहब हिते बिदगजी वियो, न न केरु थो चवे त जेको सो 6 रुकन आहिनि, दीन इस्लाम जा 5 रुकन आहिनि। बहरहाल मौलाना खे तमामु वॾी कावड़ थी वई, एॾां ओॾां जूं ॻाल्हियूं विफलण लॻो। त नेठि मौलाना साहब हिन खे चयो, साईं भला इहो 6 रुकन कहिड़ो आहे। त पीर फरीद रहमतुल्लाह अलैह जिन मौलाना साहब खे फरमायो, मौलाना साहब मूं ॿुधो आहे घणनि आलमनि दीन, आलम दीन ऐं बुज़ुर्गनि वलीउल्लाह जे वाता त 6 जेको रुकन आहे दीन जो, उहो आहे मानी।
मानी मौलाना साहब बणियो। यार तव्हां जेके मौलाना साहब माना हिते कावड़ विचां पीर फरीद रहमतुल्लाह अलैह खे चयोसि अलाए कहिड़ा तव्हां हथ जा जेके से ड्रामा ठाहियो था वरितो ऐं तव्हां चओ था त जेको सो बाबा दीन जा 5 रुकन आहिनि, कलमो, रोज़ो, नमाज़, ज़कात, हज, इन खां पोइ ॿियो को आहे ई कोन को। हाणे तव्हां हथ जा ठाहियो था वरितो, मौलाना खे वॾी कावड़ थी वई, मौलाना पुतड़ो छंडे ऐं जेको सो कावड़ विचां पीर फरीद रहमतुल्लाह अलैह खे चई साईं पाण हलूं था बाबा, तव्हां वटि वेहण ई गुनाह आहे, तव्हांखे अहिड़ी दीन जी ॼाणी कान्हे का। मौलाना वियो हलियो, चंद ॾींहंनि खां पोइ मौलाना हज करण जे ख़ातिर इंडिया मां रवानो थियो बैरी जहाज़ में, ऐं सफ़र कंदे कंदे जेको सो सऊदी अरब पहुतो। सऊदी अरब पहुचण खां पोइ मौलाना साहब खे उते 7 साल लॻी विया। हिन रमज़ानुनि जा 7 ई साल रोज़ा रखिया, हज कया, मतिलबु को बि अहिड़ो अमल मौलाना साहब इन्हनि 7 सालनि में छॾियो कोन को। 7 साल रहण खां पोइ मौलाना साहब वापसी जो रस्तो इख्तियार कयो। वरी जहाज़ में सवार थी ऐं जेॾी महिल ई समुंड जे विच ते पहुता त अचानक हिकिड़ो तूफ़ान अची वियो। तूफ़ान अची वियो त हिननि जो बेड़ो रेज़ा रेज़ा थी वियो, रेज़ा रेज़ा थी वियो। मौलाना साहब अल्लाह जी हिकमत सां बची वियो ऐं हिकिड़े फटे ते माना जेको सो तरी 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 अची समुंड जे किनारे सां लॻो। समुंड जे किनारे पहुचण खां पोइ हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾींहुं गुज़री वियो। बहरहाल हिन हेॾां होॾां नज़र दौड़ाई, पेर घुमाया, पर हिनखे का बि आबादी नज़र न आई। नेठि थकी टुटी अची हिकिड़ी गार में पनाह वरिती ऐं गार में रहण लॻो। 3 ॾींहंनि ताईं हिनखे बुख सफ़ा बुरो हाल में आणे छॾियो, सफ़ा बुरे हाल में। 3 ॾींहंनि खां पोइ अचानक हिकिड़ो मानी विकिणण वारो माण्हू होका ॾींदो परियां पिया आयो। हिन जो मानी जो होको ॿुधो त हिनखे परे खां हकल करे जीअं वारो करे यार हेॾां अच हेॾां अच। जेॾी महिल हिन जे वेझे पहुतो, हिनखे चई वाह दे ख़बर, मानी त मूंखे खाराए यार, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। हिन सॼो किसो करे ॿुधायो, हीअं थियो हूअं थियो, मां जेको थो हिते परेशान हाल आहियां, पैसो रोकड़ कोन्हे को, उहो सभु समुंड में लुड़ी वियो हलियो। हाणे महिरबानी करे का वंगार वया। हिन चयो बाबा इहा वंगार ऐं सैलानी कोन पियो हलायां, न को मुंहिंजो को फी सबील आहे जेको कारखानो लॻल आहे जो मां तोखे ख़ैरातूं वटां खाराईंदो। पैसा हुजनि ई त ठीकु आहे, न त पाण हलूं था। हिन वराई कांगल मानी मथे ते 2-4 कदम भरिया। हिन जो यार महिरबानी कर, ॿाहूं थो ॿधाई यार, कुझु मुंहिंजो ख़्यालु कर। हिन जो तो वटि आहे छा? हिन चयो मूं वटि कुझु कोन्हे को। थोरी देरि खां पोइ हिन चयो भला हिकिड़ो कमु कर, इहे जेके तूं हज करे आयो आहीं न 7 साल, इहे हज तूं मूंखे ॾे। मौलाना दिलि में सोचियो हाणे यार ॻाल्हि तो करे छॾियां, हाणे मुंहिंजा हज ॻाल्हि करण सां की हिन वटि वेंदा थोरी हलिया। हिन चयो ठीकु आहे, तूं जेको सो मुंहिंजा हज तोखे आया, तोखे क़बूल, ऐं तूं मूंखे मानी खाराए। हिनखे 2 मानियूं कढी ॾिनियूं भाॼी समेत ऐं हिन मानी खाधी, पाणी जो गिलास ॾिनईंसि, ही रवानो थियो। बहरहाल थोरी देरि में मानी खाई जेॾी महिल बस कई थी, मानी वारो रवानो थियणु लॻो। हिन सोचियो त हिन जो पीछो कयां मतां, ही ज़ाहिर ॻाल्हि आहे ही माण्हू इंसान हिते रहे थो त का आबादी वेझी आहे। ही हिन जे पुठियां लॻो। गपलपन खां पोइ ही हिन खां वरी अचानक गायब थी वियो। बहरहाल हिन हेॾां होॾां ॾाढो जांचो, पर हिनखे का बि अहिड़ी शइ ॾिसण में कान आई। वरी थके हारे अची पंहिंजी कार में वेठो।
बस गार ऐं समुंड जो किनारो, गार ऐं समुंड जो किनारो। वरी 3 ॾींहं हिनखे गुज़री विया। 3 ॾींहंनि में वरी हिनखे बुख अहिड़ो बदहाल करे छॾियो, सफ़ा जो ई मरण कंदी ते अची वियो। नेठि वरी आयो मानी वारो होको ॾींदो, डोड़ी वञी हुनखे हकलूं कई, यार वारो कर जल्दी अचे यार, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। पहिरां चई हाणे मूं वटि ॿियो त कुझु बि कोन्हे को, अॻिए वारे तूं जेको सो मुंहिंजा हज खणी वए, हाणे हिन भेरे मां तोखे निमाज़ूं थो ॾियां, मूंखे मानी खारा। बहरहाल ईअं कंदे कंदे हिन जा रोज़ा बि खईं, हिन जूं निमाज़ूं बि खईं, हिन जूं ज़कातूं बि खईं, हिन जा हज बि खईं। मतिलबु त हिन जा ई जेके बि नेक अमल हा उहे सभु सारा खणी वियो हलियो। 5 चक्रनि में ही हिन जा टोटल अमल खणी वियो हलियो। नेठि वरी 6 चक्कर जेॾी महिल पहुतो त हिनखे चई यार वारो कर, महिरबानी कर यार, जेको सो मूंखे मानी खारा। त मौलाना साहब खे दिलि में इहा शइ हुजे यार, हाणे कहिड़ा जेके ते मुंहिंजा अमल वेंदा हलिया उहे त अलाह जे खाते में आहिनि, उहे हिते पिया आहिनि, उहे काॾे वेंदा हलिया, उहे अमल मुंहिंजे ई नाले ते आहिनि। हिनखे मिड़ी इहो वाते विणी थो चवां। बहरहाल वरी मानी वारो उनखे मिनतू करणु लॻो, यार महिरबानी करे किन तरीक़े सां मूंखे मानी खारा। हाणे मूं वटि का बि शइ कान्हे का तोखे विकिणण जे लाइ, जेके बि आहे निमाज़ूं रोज़ा ज़कातूं सभु तूं खणी। हिन मानी खपाईंदड़ मौलाना खे चयो, मौलाना तो त मिड़ी बेज़िबानी मूंखे ॾिनियूं, इहे दुआऊं, इहे ज़कातूं, निमाज़ूं, हज, पर अॼु हीअ अछो पनो वठि हिन ते मूंखे इहे सभु तहरीर करे ॾे त मां रोज़ा बि हिनखे ॾिना, मां नमाज़ूं बि हिनखे ॾिनियूं, मां ज़कातूं बि हिनखे ॾिनियूं, ऐं मूं इहे सभु खपाए मानी वरिती आहे। बहरहाल हिन जो ठीकु आहे, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? मौलाना देरी कान कई, अछो पनो वठी उन ते ई सॼी तहरीर करे हिनखे ॾिनई, यार महिरबानी। हिन हुनखे मानी खाराई। वरी हिन खां अलावा पुछई, यार का अहिड़ी क़रीबी का बस्ती हुजे, को मोहल्लो हुजे, मूंखे ॿुधा त मां उते पहुचां। हिन चयो, यार मूंखे ख़बर कान्हे का। बहरहाल हीअ हिनखे मानी खाराए ऐं हीअ रवानो थियो। हिन वरी हिन जो पीछो कयो, लेकिन हीअ वरी नाकाम थी मोटी आयो ऐं हू हिन खां ग़ाइबु थी वियो हलियो। नेठि समुंड जे किनारे ते वरी अची बीठो, परे खां ॾिठईं त हिकिड़ो ॿेड़ो पियो अचे। हिन पंहिंजी पगड़ी लाहे ऐं देरी कान कई, उहो कपिड़ो माना परे खां ई उछलणु हवा में उॾारणु लॻो, यार वारो कयो। जहाज़ जे कंहिं मुसाफ़िर जी मौलाना ते नज़र पइजी वई। हिननि जहाज़ अकले ओरे अची मौलाना जी भर में बीहारियो। मौलाना खे हिननि खयो जहाज़ पे इतफ़ाक़न इंडियन हुजे ऐं उहो इंडिया पियो वञे। बहरहाल ही ख़ैरियत सां चंद ॾींहंनि में पंहिंजे ॻोठु पहुतो इंडिया में। चंद ॾींहं गुज़रिया त मौलाना साहब सोचो त यार जेको सो काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, 7 साल गुज़री चुका आहिनि, पीर फरीद रहमतुल्लाह अलैह सां मुलाक़ात कान थी आहे। अॼु छो न हुन जे हुजरे ते वञिजे। नेठि ही अकलींदो वरींदो अची, बहरहाल ही अकलींदो वरींदो अची पीर फरीद रहमतुल्लाह अलैह जे मकतब खाने ते पहुतो ऐं सलाम दुआ थी। साईं जन वेठा अचा। मौलाना साहब खे पीर फरीद रहमतुल्लाह अलैह ॾिसी ऐं फरमायो, मौलाना साहब यको बणा 6-7 साल ग़ाइब थी विया हलियो, काॾे विया? ज़ाहिरी कोन्हे, माॻे असांजी यादगिरी एतिरी कावड़ थींदी आहे छा? माॻे तूं उन ॻाल्हि ते कावड़ कयो ऐं हलियो वें? चएसि कहिड़ी ॻाल्हि, मूंखे त का ॻाल्हि ज़हन में ई कान्हे का, कहिड़ी ॻाल्हि तां मां कावड़ जो हलियो वियुसि? हिन चयो, यार उहा जेका माना तो ॻाल्हि कई 5 रुकननि जी, त
त इस्लाम जा 5 रुकन आहिनि, मूं तोखे चयो त 6 रुकन आहिनि। न मूंखे उहा ॻाल्हि यादि ई कान्हे का। मौलाना साहब लॻो की ॿाइण। न मूंखे उहा ॻाल्हि यादि ई कान्हे का यार। पीर साईं इहा कहिड़ी ॻाल्हि था कयो? अहिड़ो को इशू कोन्हे को, अहिड़ो को मसइलो कोन्हे को, महिरबानी अव्हांजी। बहरहाल हिन चयो अहिड़ो को वॾो किसो न आहे इहो। त हिते पीर फरीद साईं खे मौलाना साहब चयो अथई हिकिड़ो किताब साईं जे हथ में हुजे, पीर फरीद रहमतुल्लाह अलैह जे हथ में। त मौलाना साहब पीर फरीद रहमतुल्लाह खे चयो साईं कहिड़ो किताब पिया पढ़ो? चए भाई तूं बि पढ़ी सघीं थो अचे। पीर फरीद रहमतुल्लाह अलैह हिन खे किताब हथनि में ॾिनो। हिन किताब खणी हथनि में कयो, किताब खणी खोलियईं त हिकिड़ो पनो उथलाईं, ॿियो पनो उथलाईं, टियों पनो उथलाईं, चोथों पनो उथलाईं। हिकिड़ो हरफ बि हुन ते लिखियलु न हुजे, साफ़ साफ़ किताब हुजे। हिन पीर रहमतुल्लाह पीर फरीद रहमतुल्लाह खे चयो त साईं हिन में त का शइ कान्हे का। चए बाबा तूं खोलींदो हल, खोलींदो हलियो, खोलींदो हलियो, खोलींदो हलियो। आख़िर में हिन जेॾी महिल उहो संदसि तहरीर थियल जेको पेपर ॾिठो, उहो हिन ते लिखियो पियो हुजे त ही हैरान थी वियो त हल बड़ा मूं वटि त का बि शइ कान बची। पीर फरीद त वॾी ॻाल्हि आहे। पहिराली पीर फरीद जे पेरनि ते किरी पियो, साईं मूंखे बख़्श कजो। मूं बसि कई तव्हां अलाह जा वली आहियो, बरगुज़ीदा बाना आहियो, ऐं बेशक अॼु मूं अव्हांखे वञो। बहरहाल मूंखे माफ़ कजो, मूंखां जेका ग़लती थी सा बराए महिरबानी। दोस्तो कहाणी ते पुगी कहाणी लॻी अव्हांखे इहा ज़रूरु कमेंट में आगाह कजो। अव्हांजा लख एहसान ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इहा अव्हांजी वॾी महिरबानी। वरी मिलंदासीं ईंदड़ कहाणी में। अल्लाह निगहबान, दुआउनि में यादि।